अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मुहासबो में तानी मेज़बान महराज ज़फ़र तानी साम्हूं हाज़िर आहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे त इन प्रोग्राम में असां जी लाइव कॉल्स वठंदा आहियूं ऐं इन प्रोग्राम में असां सां गॾु चीफ मिनिस्टर्स इंस्पेक्शन टीम जा सरबराह हाजी मुज़फ़र शुजरा साहब हर हफ़्ते असां सां गॾु हूंदा आहिनि, जेके लाइव कॉल्स तव्हांजी वठंदा आहिनि, तव्हांजी कंप्लेंट्स, तव्हांजा मसला ॿुधंदा आहिनि, चाहे उहो कोई बि सरकारी महकमे ख़िलाफ़ु हुजे या सरकारी ऑफिसर ख़िलाफ़ु हुजे या कोई बि तव्हांजो पेंडिंग इशू हुजे, काफ़ी अरसे खां रोड़े जो शिकार हुजे, उनखे ॿुधी करे नोट डाउन कंदा आहिनि, उन ते एक्शन खणंदा आहिनि, कोशिशि कंदा आहिनि त इहो तव्हांजो मसइलो केसि ताईं हल थी सघे। काफ़ी सारा फीडबैक तव्हांजा अची रहिया आहिनि ऐं ख़बर पइजी रही आहे त काफ़ी सारा मसला हल बि थिया आहिनि। जिन खे इहा शिकायत आहे त मसला हल न थी रहिया आहिनि त उन्हनि खे इहो सम्झण जी थोरी ज़रूरत आहे। थोरो टाइम लॻंदो आहे इन्हनि मसइलनि में, इन्हनि कमनि में, छो त ही 24 कलाकनि जे अंदरि मसला हल नथा थी सघनि। थोरो टाइम लॻंदो आहे, थोरो इंतज़ारु, थोरो सब्र खां कमु वठो। अॼु प्रोग्राम में भलीकार चऊं था सर खे, ऐं तव्हांजी कॉल जो असांखे इंतज़ारु आहे। टेलीविजन स्क्रीन ते नंबर बि अची रहियो आहे, कॉल करे प्रोग्राम में शामिल थी सघो था। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। सर, लास्ट वीक जी बि कंप्लेंट्स तव्हांखे काफ़ी सारी असां ॾिनियूं से, कुझु फेसबुक जी बि हुयूं, कुझु असांजी प्रोग्राम्स जी बि हुयूं, त मुंहिंजे ख़्याल में पहिरीं जेके प्रोग्राम्स में असां वटि कॉल्स आयूं उन्हनि खे असां जेकॾहिं डिस्कस करे वठूं। पहिरीं कॉल हुई नवीद अहमद मंगरियो साहब जी नए डेरे मां, ऐं उन्हनि जो चवणु हो त उन्हनि जो कुझु छोकिरो अगवा थी वियो आहे ऐं उनजी का बि ख़बर न आहे ऐं हू 40 सालनि खां पीपी जा कारकुन बि आहिनि। नवी साहब हिकु त फ़ोन पंहिंजी बंदि करे रखी आहे हमेशह। हुनखे केरु कीअं चवां त वञे आई जी आहे, DIG आहे, वरी हुन सां मिले आहे SP सां। बहरहाल वरी बि जेकॾहिं अॼु प्रोग्राम ॾिसे थो त हुतां जे DIG साहब सां मिले वञे। DIG साहब खे मां चई छॾियो आहे। DIG साहब चए थो त साईं अहिड़े असां कोशिशि कयूं था, पोइ बि जेकॾहिं छोकिरो को गुम थियो आहे त असांखे अची ॿुधाए मालिक, त असां हुनजी बिल्कुलु भर खणंदासीं ऐं हुनखे कोशिशि करे उहो छोकिरो वापसि कराईंदासीं। हाणे इहो नवीद साहब जो नंबर जॾहिं खुले, ख़बर न हुन ईअं ॻाल्हि कई आहे। मुंहिंजे ख़्याल में मां इलाही दफ़ा कोशिशि कयमि त नवीद साहब सां ॻाल्हायां, पर ॻाल्हाए कोन सघियुसि। उहो महिरबानी करे जेकॾहिं अॼु ॿुधे थो प्रोग्राम त वञी DIG सां मिले लाड़काणे में। लाड़काणे में ई आहे, नवदेरो लाड़काणे में तक़रीबन 20-25 किलोमीटर आहे। तव्हां वञी अधु कलाक में पहुचो, हुन सां मिलो वञे DIG साहब सां। मुंहिंजे लाइ चयोसि त तव्हांखे जेका मदद थी सघे कंदो, जेका नथो करे त वरी मूंखे फ़ोन करे कॉल कयो त मां तव्हांखे जेका हूंदी फुल फैसिलिटेट कंदासीं, मदद कंदासीं, ताकी असांजो भाउ जेको अगवा थी वियो आहे उहो वापसि अची वञे। अशर साहब कॉलर आहिनि, अमीसो साहब आहिनि सांगड़ मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। जी अदा, कहिड़ो मसइलो या शिकायत आहे? अरे जाली भर्तियूं थियो न, असां शुजरा साहब खे बाय नेम में दरख़्वास्त इंफॉर्मेशन ॾिनियूं आहिनि। गंजो टक्कर ट्रेनिंग सेंटर में जाली भर्तियूं किथे थियूं आहिनि? गंजो टक्कर ट्रेनिंग सेंटर, पुलिस ट्रेनिंग सेंटर गंजो टक्कर हैदराबाद। गंजो टक्कर हैदराबाद। असां दरख़्वास्त सभी इंफॉर्मेशन शुजरा साहब नाले ते ॾिनी आहे, हर ॻाल्हि कई आहे, सभिनी अफ़सरनि खे ॾिनियूं आहिनि। उहे वरी इंक्वायरियूं उन्हनि अफ़सर न अचनि थियूं जिन जाली भर्तियूं कयूं आहिनि, त उन में कहिड़ो इंसाफ़ थींदो, ग़रीबनि जो कहिड़ो भलो थींदो? ठीकु आहे। नंबर नालो छा आहे? हमीदो ख़ान शुजरा साहब सांगड़ खां। असां एतिरो अवांजे नाले ॾिनियूं आहिनि, इंस्पेक्शन टीम में छो भला एतिरो असां तव्हांखे इंफॉर्मेशन ग़लति ॾियूं, उन ते का ॻाल्हि ई कान थी आहे, पुछाई कान थी थिए भला छो पोइ मनावा मूंखे धूड़ ते ॾी वञे किरनि छा फ़ैसिलो इंसाफ़ थींदो? हमेशह तुंहिंजो नंबर छा आहे? नंबर आयो हूंदो न 0 लिखो। हलो जी जी ॿुधायो। 0306 0306 3455 3455 260। ठीकु आहे इहो पुछां था सुभाणे मां हुते एड्रेस जो त मां तव्हांखे वधीक तफ़सील ॾियारे, मूंखे तव्हां बैलेंस वेरीफाई कयो, मां तव्हांखे ग़लति ॻाल्हि सम्झो। तव्हां जेको नंबर हुजे मुंहिंजो नालो लिखी सिंध सेक्रेटरेट लिखी मोकिलियो त मूंखे मिली वेंदो। अॻु में मोकिली पर ठीकु आहे, असां वरी ट्राई कयूं था, पर ॾिसी वठो भले तव्हां वरी मोकिलियो त अलाह करे ॾिसूं था पिया। हुते DSP आहे बिरोही साहब, उनखे मां चवां थो जेका अॼु थी सघे त प्रोग्राम ॾिसंदो हूंदो त उनखे मां सुबुह कॉल करे उनजो पंहिंजो कमु आहे, उन पाण कयो आहे सॼो कमु, त तव्हां उन खां छा पुछंदव? कंहिंखां पुछां बाक़ी तव्हां पुछोसि जेके असां तफ़सील ॾिनी आहे, उन खां रिकॉर्ड पुछो, कॾहिं अपॉइंट थियूं, कीअं का इंफॉर्मेशन थी, का पब्लिसिटी थी, छा थी, कीअं हिकिड़ी जाइ जा माण्हू खणी हिकिड़े ॻोठ जा 20-25 माण्हू खे तव्हां MP आहियो, अव्हांखे 20 माण्हू कोन थो मिलनि नौकिरियूं साईं। ठीकु आहे, सही ॻाल्हि आहे, तुंहिंजी महिरबानी, तव्हां इतलाह कयो आहे। इंशाल्लाह ताला इन जो ज़रूरु तव्हांखे नेक्स्ट वीक जवाबु ॾींदासीं इंशाल्लाह, जेको बि हूंदो। पर जेकॾहिं बिरोही खे नथा पुछूं त असां पाण पंहिंजी टीम मोकिलींदासीं हुते ऐं वञी उहा जांच करे ईंदी। छो जो हैदराबाद में असांजी टीम रहे थी पई, उनखे मां सुबुह ऑर्डर ॾियां थो वञी उनखे जांच करे अचनि।
वॾी ठीकु आहे न महिरबानी अदा जेकॾहिं तव्हां शुजरा साहब खे डायरेक्ट डॉक्यूमेंट्स मोकिलियो त बि ठीकु आहे तव्हां सिंध टीवी जी ऑफिस में बि पंहिंजा डॉक्यूमेंट्स तफ़सील सां गॾु मोकिले सघो था त असां नेक्स्ट प्रोग्राम में शुजरा साहब सां डिस्कस करे सघूं शुजरा साहब लास्ट वीक जी सेकेंड कंप्लेन हुई शहदाद कोच मां मोहम्मद इसहाक खोसो कॉल कई हुई ऐं उन्हनि शिकायत कई हुई त उन्हनि जे इलाइक़े में नालियूं तामीर न थियूं आहिनि तरक़ियाती कमनि जे फंड में गोभियुनि जी शिकायत आहे ठीकु आहे इन इसाक साहिब सां मां पाण ॻाल्हायुमि हिकु दफ़ो न पर 2-3 दफ़ा ॻाल्हायोमांसि ऐं हुन सां गॾु हुते जेको डिपार्टमेंट जो इंजीनियर हो उनखे बि चयुमि त इसाक साहिब सां ॻाल्हाए ऐं हुनजे जेका आहे उनखे ॿुधाए सही तरीक़े सां जेको बि आहे जेकॾहिं इसाक साहिब खे उन मां मुतमिन आहे त ठीकु आहे जेकॾहिं न आहे मुतमिन त वरी सुभाणे मूंखे फ़ोन करे मुंहिंजो नंबर शायदि हुन वटि अची वियो हूंदो त मूंखे फ़ोन करे ॿुधाए त पोइ वरी ॿीहर करे कोशिशि कंदासीं बाक़ी जेको बिल्डिंग डिपार्टमेंट में हुन चयो त हिकिड़ो क्लार्क आहे जेको करोड़ रुपया खाई वियो आहे त हुनजे लाइ असां हुनखे टीम मोकिली अथसीं हुनजी तहक़ीक़ात करे पोइ इनशा ताला तव्हांखे ॿुधाईंदासीं तव्हां बेफ़िक्र थी वञो तव्हां सां जेकॾहिं हुन इंजीनियर ॻाल्हायो आहे त ठीकु आहे जेकॾहिं नाले वारे जेकॾहिं न ॻाल्हाए थो पब्लिक हेल्थ वारे त पोइ मूंखे ॿुधाइजो महिरबानी करे टी कंप्लेंट हुई अब्दुल कदीर कंदकोट मां कॉल कई उन्हनि जो बि चवणो हो त उहो सिधो सो मुंहिंजे ख़्याल में तव्हां सां ई कंप्लेन हुई त पीपी वारा पंहिंजनि माण्हुनि खे नौकरियूं नथा ॾियनि नज़रअंदाज़ था कनि ईअं न आहे पीपल्स पार्टी तमामु घणियूं नौकरियूं ॾिनियूं आहिनि पर माण्हुनि जा मसइला एतिरा तमामु घणा आहिनि त हू माण्हुनि खे सभु चवनि था जेकॾहिं हुननि जा 3 ॿार आहिनि 4 ॿार आहिनि त उहे चवनि था 4 ॿारनि खे असांखे मिलणु खपे असां जेकॾहिं असां बि जेकॾहिं नौकरियूं ॾिनियूं हुते त असां बि कंहिं दोस्त खां चई करे उतां जे उन्हनि खां वरितियूं अथसीं त ताकी उतां जे माण्हुनि खे उतां जी नौकरियूं मिलनि मां पंहिंजे हल्के में पंहिंजियूं नौकरियूं ॾींदो आहियां बाक़ी जेके दोस्त संगत आहे ज़ाहिर आहे उन्हनि खे मूंखे नौकरियूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि त पोइ मां उतां जे MPA उतां जे MNA या कंहिं ऑफिसरनि खे रिक्वेस्ट कंदो आहियां त पोइ उहे नौकरियूं उन्हनि खे ॾींदा आहिनि कॉलर आहिनि शेख साहब काशिफ लाशारी आहिनि कराची मां जी अस्सलाम वालेकुम अदा जी वालेकुम सलाम जी अदा कहिड़ो मसइलो आहे शिकायत आहे अजी मसलो ये आहे मुंहिंजो चाचो हुयो यानी कि 13 अॼु खां 13 साल सर्विस हुन कई आहे जी जी कहिड़े डिपार्टमेंट में जी अॼु हेल्थ में कई हुयसि अच्छा हेल्थ में ठीकु आहे तो उन जो मसलो ईअं हो त उनजी यानी कि तबियत ख़राब थी पई उन छॾे ॾिनी ड्यूटी यानी कि काफ़ी तनख़्वाह ड्यूटी ते घटि अची वञे थोरो ज़हनी मरीज़ हुयो सम्झो थी पोइ उन जे हिसाब सां यानी कि हुन ड्यूटी छॾे ॾिनी हू हाणे यानी कि 13 साल सर्विस कई हाणे तक़रीबन यानी कि 8-9 साल थिया आहिनि उन ड्यूटी न कॉल ड्रॉप थी वई आहे अदा काशिफ कोशिशि कयो ॿीहर अगरि कॉल लॻी वञे काशिफ लाशारी कराची मां कराची ऐं असां नंबर बि न पुछी सघियासीं कॉल ड्रॉप थी वई वरी कॉल करे पंहिंजो फ़ोन नंबर बसि लिखाए छॾियो कंट्रोल रूम में त जीअं असां तव्हां सां राब्तो करे सघूं शुजा साहब जी हीउ जेको मसइलो आहे माण्हू रिटायर था थी वञनि या अलाह न करे मरी था वञनि पोइ असांजा सिंधी असां थोरा सुस्त आहियूं सिंधी माण्हू असांजा उनजे लाइ वाहर कोन था कनि छो जो असांखे पंहिंजे भाउ जो पीउ जो या ॿियो को हुजे माउ जो उनजो ॾुख एतिरो थींदो आहे जो असां पंहिंजा ॾुख विसारे छॾींदा आहियूं ऐं उनजो टाइम जेको हूंदो आहे अप्लाए करण जो उहो निकिरी वेंदो आहे ऐं घणा महकमा अहिड़ा हूंदा आहिनि घणा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके वीचारा 3 सालनि 4 सालनि खां पोइ अप्लाए कनि था त मुंहिंजो चाचो मुंहिंजो भाउ हो मुंहिंजो पीउ हुयो पोइ उन्हनि लाइ प्रॉब्लम थिए थो जो असांजी गवर्नमेंट वटि असां वटि इहो आहे त 2 सालनि में जंहिं अप्लाए कयो त हुनखे डिसीज़ कोटा मिलंदी ऐं 2 सालनि खां पोइ जंहिं अप्लाए कई हुनखे डिसीज़ कोटा न मिलंदी आहे ठीकु आहे हीअ जेके हाणे ॿुधनि था पिया उन्हनि जे लाइ बि हीअ शइ काराबाद नोट डाउन करे सघनि था कॉलर आहिनि फज़ल बलोच आहिनि मठियारी मां जी अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम अली ताला वॾी महिरबानी अदा जी अदा कहिड़ो मसइलो आहे शिकायत आहे सभिनी खां पहिरीं पंहिंजो मोबाइल नंबर लिखाए छॾियो जी मुंहिंजो मसइलो ही आहे पहिरीं नंबर लिखाए छॾियो अदा त जी कॉल ड्रॉप 0645 जी 710 जी 505 ठीकु आहे जी हाणे ॿुधायो कहिड़ो मसइलो आहे मसइलो इहो आहे त मुंहिंजे ॻोठ में हिकिड़ो डिस्पेंसरी ठहियो आहे तक़रीबन डिस्ट्रिक्ट में हिनखे 10 साल थी विया आहिनि ठीकु आहे उहो बि बंदि आहे ॿियो गृहस्थ स्कूल ठहियो आहे उहो तक़रीबन 2007 में ठीकु आहे इहो बि बंदि आहे स्कूल बंदि आहे ठीकु आहे गृहस्थ स्कूल आहे प्राइमरी गृहस्थ स्कूल प्राइमरी गर्ल्स स्कूल अजी जुमा बलोच ठीकु आहे
जो डिस्पेंसरी आहे इहो बि बंदि आहे। डिस्पेंसरी भी बंद आ? जी डिस्पेंसरी बंदि आहे। इनखे 10 साल जी बिल्डिंगूं त ठही आहिनि। असां पंहिंजो बनियूं ॾिना आहिनि जेके माना पढ़ाई कम लाइ। हिन बनियुनि मां असांखे सालियानो माना लख ॾेढ मिली वेंदो हो आमदनी, जेका माना असां भलाई कम लाइ ॾेई चुका आहियूं। पर इहे माना बिल्डिंगूं असांजे कंहिं गरीब कम में कोन था अचनि। फज़ल भाई ॻोठ कहिड़ो थी तुंहिंजो? ॻोठ अॼु जुमा भलो थिए। जुमा भलो थी। मटियारे में कहिड़े पासे आहे? मटियारी ओडेरोलाल स्टेशन। कहिड़ी स्टेशन? यूसी ओडेरोलाल स्टेशन। ओडेरोलाल, अच्छा जी दे सईदपुर। ठीकु आहे भाउ, ठीक है सर। महिरबानी। मां तोसां ॻाल्हाईंदुसि सुभाणे परीहं या 2 ॾींहंनि खां पोइ मूंखे डिटेल ॿुधाइजां त मां हुनजे इंजीनियरनि खे या DO खे या डॉक्टरनि खे जेको आहे थोरो दॿ ॾियां त ताकी तव्हां वटि अचनि ऐं तव्हांजी डिस्पेंसरी बि खोलनि ऐं स्कूल जेको गर्ल्स स्कूल बंदि पियो आहे इन्हनि खे बि असां एनर्जाइज़ करायूं। स्कूल बिल्कुलु माना आहे इहो माना बंदि आहे। इहो बि तव्हां कोशिशि करियो जेको प्राइमरी स्कूल आहे इहो बि माना तक़रीबन डैमेज थी चुको आहे। वॾी महिरबानी अदा। ठीकु आहे, ठीकु आहे, कयूं था हाज़िर कयूं था वॾी महिरबानी। श्रीरा साहब, लास्ट वीक जी जेका कंप्लेंट हुई नेक्स्ट असांजी उहो बि इन सां रिलेटेड आहे स्कूलनि सां ई। न्यास चांडियो दादू मां शिकायत कई हुई त सोशल वेलफेयर खाते खे बजट न पई ॾिनी वञे। ज़िले जा 61 प्राइमरी स्कूल आहिनि जिन मां 14 स्कूलनि जी इमारत न आहे। न्यास साहिब सां मां पाण 2-3 दफ़ा ॻाल्हायूं, पोइ सोशल वेलफेयर वारनि जो नंबर वठी करे मां न्यास साहिब खे बि ॾिनोमि ऐं सोशल वेलफेयर वारनि खे चयोमि। उन्हनि चयो त साईं असांखे नंबर ॾियो त असां हुन सां ॻाल्हायूं। पोइ मुंहिंजे ख़्याल में हुननि ॻाल्हायो हो हुन सां सोशल वेलफेयर वारनि। घणो करे न्यास साहिब जो मसइलो हल थी हूंदो। जेका न थियो आहे त वरी बि असां वेठा आहियूं, छो जो उन खां पोइ वरी न्यास साहिब फ़ोन कोन कई। इन जो मक़सदु कुझु न कुझु उनखे को आसिरो मिलियो हूंदो या आसिरो न मिलियो आहे, इहा मूंखे ख़बर कोन्हे। पर मां जॾहिं 2-3 दफ़ा न्यास साहिब सां ॻाल्हायुमि त हुन चयो त साईं हुन नंबर बि ॾिनो मूंखे हिन जो सोशल वेलफेयर वारनि जो ऐं सोशल वेलफेयर वारनि खे चयोसीं असां त साईं सां ॻाल्हाए करे हुनजो मसइलो हल कयो। अच्छा शुजाब, हिकिड़ो सवाल जेको ज़हन में हाणे अचे थो बार बार स्कूलनि जी जॾहिं कंप्लेन अचे थी, असां इमारतूं घणियूं ठाहे छॾियूं आहिनि, स्कूल घणा ठाहे छॾिया आहिनि, किथे किथे शायदि एतिरी ज़रूरत बि न आहे स्कूलनि जी। ऑलरेडी उते स्कूल मौजूदु आहिनि, एतिरी इमारतुनि जी ज़रूरत न आहे त हीअ छा सर्वे न थींदो आहे या की हीअ मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां फज़लुल्लाह पेचुआ साहिब खां बि इहो सवाल ज़रूरु कयां। ज़रूरु कयो। एक्चुअली छा आहे त पेचुआ साहिब जो कसूरु कोन्हे न असांजो कसूरु आहे। असल में माण्हू जिथे 10 घर हूंदा, 20 घर हूंदा, 30 घर हूंदा, उहे चवंदा असां वटि स्कूल ज़रूरु हुजे। पोइ त इहे न हर हा ॿुधो न, असां सियासी माण्हुनि लाइ इहो प्रॉब्लम मसइलो आहे त जेकॾहिं 30 या 40 घर या 100 घर जिथे हुजे थो, 100 घर में 500 वोट हुजनि था त असां स्कूलनि खे ॾियणो पए थो। मजबूरी असांजी सियासतदाननि जी इहा हूंदी आहे। पर एक्चुअली थिए ग़लति थो। पहिरियां जेको हूंदो 6 किलोमीटर ते 5 किलोमीटर ते स्कूल हूंदो, हिकिड़ो पैरामीटर ठहियो हूंदो त भई 5 किलोमीटर खां घटि जेको आहे स्कूल न ॾींदासीं। हाणे बि असां जेको नए हुन में स्कूल बंदि कया आहिनि गवर्नमेंट ऑफ सिंध, त भई एतिरा स्कूल ठहिया आहिनि, ज़ाहिर आहे एतिरा स्कूल ठहिया आहिनि, उन में मास्तर कोन था पहुचनि, उन में फर्नीचर कोन थो पहुचे, त पोइ माण्हू वीचारा रड़ियूं कनि था। जीअं हाणे असांजे फज़ल बलोच चयो त डिस्पेंसरी बि कोन्हे, हीअ बि कोन्हे, इहो प्रॉब्लम आहे। सो असां वटि हीअ जेको फुक़दान आहे, हिकु त असांजो सियासी मजबूरी आहे जो असां सियासतदान खे अची उहे माण्हू अची ज़ोर भरींदासीं मुंहिंजे ॻोठ में स्कूल ज़रूरी आहे, हालांकि ज़रूरत न हूंदी आहे हुन में। हाँ, किथे किथे शायदि बिल्कुलु बि ज़रूरत न आहे। असां वटि इमारतूं वधीक थी वियूं आहिनि ऐं किथे ज़रूरत बि न, ऑलरेडी स्कूल आहिनि। हाणे 2-2 किलोमीटर ते जेकॾहिं स्कूल हूंदो त हिते कराची त न शहर जे गुतियल हुजे त माण्हू गुतियल आहे त पोइ 2 किलोमीटर त हुजे त माण्हू उन 2 किलोमीटर में माण्हू पढ़नि हुते। हुते त 5-10-15 किलोमीटर खां पोइ हिकिड़ो नंढो ॻोठु हूंदा ऐं उन्हनि में बि एतिरा ॿार कोन हूंदा आहिनि। सो हाणे माण्हुनि जी हर माण्हू जी ख़्वाहिश इहा हूंदी आहे त असांजे ॻोठ में स्कूल कोन्हे। तव्हां पाण ॾिठो हूंदो त केतिरा ई माण्हू हिते फ़ोन कंदा आहिनि असांजे ॻोठ में स्कूल कोन्हे। 400 घरनि 500 घरनि मां त सम्झां थो उहे मिड़ई ईअं चवनि था असांखे ताकी स्कूल इहो फज़ूल आहे, वेस्टेज ऑफ पैसा आहिनि गवर्नमेंट जा ऐं ईअं न थियणु खपे। ऐं असांखे बि गवर्नमेंट खे बि इहो हिकिड़ो कानून पास करणु खपे त भई 5 किलोमीटर में असांखे स्कूल न आहे ठाहिणो, चाहे जेकॾहिं केतिरा माण्हू रहंदा हुजनि, पर 5 किलोमीटर भली जेकॾहिं माण्हू जी वाध थिए थी, मिडिल ठाहे ॾिनो हुनखे, अञा वाध थिए थी हाई स्कूल ठाहे ॾिनो, अञा वाध थिए थी हुते कॉलेज ठाहे ॾिनो, उहो लीगल आहे, उहो लीगल आहे। शेख मोहम्मद दस्ती साहब आहिनि जेका बात बाजी। अस्सलाम वालेकुम अदा।
अभी सर के चऊं था जी जी कि असांजो स्कूल आबाद खत्म हो स्कूल स्कूल किथे आहे? बोर्ड आहे सफ़ा खत्म थी वियो आहे का ईयर जरी विया न तव्हां सभु लिखल दस्ती साहब हिकिड़ो मिंट पहिरियों नंबर त पंहिंजो लिखाए 033 81 033 81 7181 7181 221 हा ॿीहर ॿुधायो था 033 साईं हा 71 हा 81 81 221 तूं किथे ॻोठ आहे ठुल खां साईं डिग्री कॉलेज साम्हूं आहे सर हिते शहर में हा सालको ठुल में आहे सर न न मतिलबु डिग्री कॉलेज त ठुल में आहे न भाउ हा साईं साम्हूं आहे मुंहिंजो शिकारपुर रोड ते जेको डिग्री कॉलेज आहे न इहो ई न हा इहो सर इहो इन जे पुठियां हेडमास्टर आहे असां हुते मां ॿ लख ख़र्च कयो अख्तर परेश्वर करे मां अख्तर परेश्वर मरमत करायांसि नालो छा थी दस्ती साहब केरु मां साईं शेर मोहम्मद शेर मोहम्मद हा लेटरिन बेट मां 18 मां तो सभु कराइनि 22,000 एतिरी त ईंदा आहिनि साईं 2 साल ठीकु आहे शेरवान हा मां तो कम तो कराए छत जो कटरा 30 सभा ख़तम थिया पोइ हाणे 2 लख मां ख़र्च कयो सभु साहबनि खे चयो आहे एसीम साहब सां मिलियो आहे मां चयो मुंहिंजी मदद कयो एसीम मुंहिंजा पैसा वधीक अचनि हाणे हीअं करे सुभाणे ॿिए ॾींहुं मां तोसां ॻाल्हाईंदुसि पोइ मां एसी सां ॻाल्हाए करे तुंहिंजे स्कूल खे रिपेयर कराए था ॾियूं ठीकु आहे न दादा रिपेयर साईं मां करायो आहे पाण साईं 2 लख ख़र्च कयो आहे बिल पिया अचे मां पाण ख़र्च कयो हेडमास्टर मां ॻोठ में वारनि चयो हुननि जो कुझु तोखे ॾींदा कान रुपयो बि नथा ॻोठ वारा बि हाणे छा खपे तोखे मां के इहो एजेंसी जा पैसा ॾियनि तव्हांखे 22,000 ईंदा कुर्ब कयो तव्हां कंहिंजो विज़िट करायो जी मुंहिंजा मथे पैसा अचनि भले 50-60 मां ग़रीब आहियां 7-8 ॿारनि मां ग़रीब आहियां मतिलबु पैसा खपनि तोखे एजेंसी जा असांखे मथे अचनि मां तव्हां कंहिं बि सभु ॻोठ वारा तव्हां चओ था सर ठीकु आहे दादा ठीकु आहे साईं इहो आहे त फुल तालुके में साईं गर्ल्स स्कूल रस्तो आहे साईं सफ़ा बंदा रेडियूं बीठा एॾो आज़ार आहे हा इहो प्रॉब्लम आहे साईं कुझु बि क़ुर जो कसम आहे मुंहिंजो ॼाए थी उते आहे एॾो ॿार परेशान थियनि था न न ठीकु आहे कसम न खण मूंखे ख़बर आहे ठुल जी भाउ मां हुते रहियो आहियां ठुल में साईं टाउन कॉलेज साम्हूं साईं तव्हां ॾिसो हालत ॾिसो न साईं हा ठीकु आहे को बि कमु नथो थिए का बि कमु नथो थिए ठीकु आहे इहो कुर्ब साईं सुजरा साहब इहो तव्हां महिरबानी करो सर इहो तव्हां थोरा थी हाज़िर भाउ हाज़िर कयो था हाज़िर मुंहिंजो स्कूल जो नथे इहो रेडियुनि जो कमु त हलायो सर इहो त हला जो माना परेशान लेडी क्लास थी वञी स्कूल वञनि था सर सुभाणे एसी साहब खे चऊं था त उहो एसी साहब वञी रेडियो हटाए ठीकु आहे न वॾी महिरबानी आहे न वॾी महिरबानी त इहा पॉइंट बि इन्हनि जो सुठो त गर्ल्स स्कूल जे आस पास में जेके ही रेडियो वारा बीह रहंदा आहिनि पोइ छोकिरियूं जेके ईंदी वेंदियूं उन्हनि जे लाइ काफ़ी प्रॉब्लम्स थींदा आहिनि इहो इशू आहे मसइला हर शहर में आहिनि छा इंक्रोचमेंट ॾाढी वधी वई आहे हा इहा इंक्रोचमेंट शुरू थी जॾहिं नाज़म सिस्टम हुयो हाणे त असां तव्हां कंदुकोट में जेकॾहिं वञी ॾिसंदो त कंदुकोट जे DC माशाल्लाह सां एॾो कमु कयो आहे जो 50-50 60 लख वारा दुकान भंजी करे रस्तो कराए थो अहिड़े नमूने सां सुभाणे AC खे असां चऊं था ठुल वारे खे त बिल्कुलु इहो रेडियो हटाए ऐं दग क्लियर कराए जो दग क्लियर न कराईंदो त पोइ नियाणियूं वीचारियूं कीअं वञी सघंदियूं हा असां कोशिशि कंदासीं इहे कई अथसि पहिरियों बि एनकरेजमेंट में लाइ पूरी सिंध में मुहिम हले थी पई ऐं मां जेकॾहिं ॾिसे थो अला ख़ैर करे DC साहिबु जेकाबाद वारो त पोइ हुन ऑर्डर पाण पास कंदो न त सुभाणे मां DC साहिब खे इंक्रोचमेंट जो इशू त चाहे नंढो शहर हुजे वॾो हुजे ॻोठ हुजे हर जाइ ते इशू आहे तव्हांजे ॻोठ में वेठ छा में त छॾे ॾियो ॻाल्हि कॉलर आहिनि इमाम बख़्श आहिनि नसीराबाद मां जी अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम अभी हाजी साहब ॻाल्हायो आहे बिल्कुलु ॿुधनि पिया ॻाल्हायो था जी अदा नसीराबाद हाजी साहब वालेकुम सलाम साईं कुझु आयो सभु ख़ैर थियो आहे दुआ भाउ दुआ हुकुम साईं अर्ज़ु आहे हा पहिरियों तूं पंहिंजो नंबर ॿुधाए फोन मोबाइल नंबर 0346 हा 80 80 56 459 जी मास्टर साहब
प्राइमरी टीचर। अच्छा अला अला असांजो मसइलो आहे हा 2011 में असां प्रमुख थियासीं प्राइमरी खां HSC। हा हाणे असांखे 4-5 साल सर्विस कई आहे, असांखे पोइ रिवर्ट कयो प्राइमरी में ख़ाली जाइ ते। यार पाण में आहियूं, तूं असां भाउ आहे, उस्ताद आहे, असांखे तुंहिंजे लाइ इज़त आहे, पर हीअ जेके प्रमोशन मूंखे पर्सनली ख़बर आहे त DOs पैसा वठी माण्हुनि खां प्रमोशन कया हुया। हुनजे ठीकु आहे, उहो तुंहिंजे लाइ कोशिशि कयूं था पिया, अलाह कयूं तुंहिंजो थी वेंदो। बाक़ी हाणे इहो आहे त अॻे पैसा ॾेई वाक़ई इहो थियो आहे कमु। हाणे तव्हांखे ख़बर आहे त तक़रीबन 77 करोड़ रुपया उस्तादनि खां वापसि जमा थिया आहिनि। जन तव्हांखे हुन मिसगाइड कयो न, DO आहे हुननि ॿियनि मिसगाइड कयो। बहरहाल असां तव्हांजो केस टेकअप कयूं था पिया, ऐं मां तव्हां सां सुभाणे ॻाल्हाईंदुसि या ॿिए ॾींहुं, पोइ मूंखे ॿुधायो त मां तव्हांजे सेक्रेटरी साहिब खे अर्ज़ु कंदुसि त भई तव्हांजे लाइ को रस्तो कढे। ठीकु आहे न दादा? वॾी महिरबानी अदा। अॼु ऐश्वर्या साहब मोस्टली शिकायतूं जेके आहिनि एजुकेशन डिपार्टमेंट सां रिलेटेड आहिनि। मसलो आहे असां वटि हेल्थ या एजुकेशन में हेल्थ पहिरें नंबर ते आहे। 3 महकमा अहिड़ा आहिनि, हिकु हेल्थ, ॿियो एजुकेशन, टियों बल्दिया। हा माण्हू वटि सफ़ाई कोन थी थिए, माण्हू वटि डॉक्टर असांजा इंटीरियर में वेहनि कोन था। हर को डॉक्टर जंहिंखे इंटीरियर मोकिलियो था भॻो बीठा कराची, हुते अस्पतालूं ठहियूं पियूं, अस्पताल में कोई डॉक्टर कोन थो वञे। सो इहो प्रॉब्लम इहो आहे सिंध में। इन लाइ जेकॾहिं सख़्ती कयूं था त वरी चवनि था त पीपल्स पार्टी वारा सख़्ती कयूं था। तव्हांखे मां जीअं अधे खे ॿुधायां पियो त हाणे पहिरियों तव्हांखे ॿुधायमि त 74-75 करोड़, हाणे 78 करोड़ रुपया जमा थी विया आहिनि असांजा ख़ज़ाने में। इहे असां जमा कराया अथसीं। ऐं असां चऊं था त थोरो जीअं अॻे असां नंढड़ा हुआसीं त असां लिटरली मास्तर खे पेरें पई करे पे बूट ते हथु रखी करे मिलंदा हुआसीं, ऐं उहो असांजे रूल खणी कॾहिं कॾहिं का मिस्टेक थी वेंदी त रूलनि सां असांखे कुटींदो बि हुयो, तॾहिं असां हुनजी इज़त कंदा हुआसीं। त हाणे मास्तर साहिब पढ़ाइनि कोन था पिया। असांखे इहा शिकायत आहे, मूंखे पर्सनली मास्तरनि खां इहा शिकायत आहे त जंहिं स्कूल में वञनि था उते पढ़ाइनि कोन था पिया। मां हुनखे हथु ॿधी अर्ज़ु कयां थो त हे सिंध जे, हे मुंहिंजे ॿारनि जी ॻाल्हि कोन्हे, तव्हांजे ॿारनि जी ॻाल्हि आहे त ख़ुदा जे वास्ते, अलाह जे नाले, रसूल पाक जे नाले वञो स्कूलनि में ऐं पढ़ायो वञे। पढ़ाईंदो त सिंध जो नालो थींदो। कॾहिं तव्हांखे यादि हूंदो त असांजी हैदराबाद यूनिवर्सिटी जो वॾो नालो हूंदो हो, पर पोइ त कॉपी कल्चर ऐं इहे शुरू थिया। हर जाइ ते कॉपी कल्चर आहे। हाणे ॻोठनि में वञो, तव्हांजी ॻाल्हि मां कटे बि असां में हिरी वियो हाणे कॉपी कल्चर। कॉपी नथी थिए त मतिलबु असां हाइपर था थियूं त छो नथी थिए। हा जेकॾहिं हुते मास्तर नथो छॾे त मास्तर खे मारनि था। कल टियों ॾींहुं बि वाक़ियो साम्हूं आयो आहे। बिल्कुलु ऐश्वर्या साहब कॉलर आहिनि, कॉल वठी था वठूं। सैफुल्ला साहब आहिनि कम्बर शहदाद कोट मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। अदी वालेकुम अस्सलाम। साईं मिनिस्टर साहब जे इहो जेके वेठा आहिनि साईं चवनि था मास्तर नथा पढ़ाइनि था, आई डोंट एग्री विथ दिस पर्सन। अदा सभिनी जी ॻाल्हि नथी थिए, 5 ई आख़िरी बराबर आहिनि, कुझु पढ़ाइनि बि था पर मेजॉरिटी नथी। बट यू हैव सेड दैट ऑल द टीचर्स यू हैव नॉट नाउ। ठीकु आहे, शिकायत आहे, मूंखे शिकायत आहे सभिनी टीचरनि खां। पोइ तव्हां खणी माइंड था कयो त हुन लाइ माइंड इन लाइ था कयूं त आई एम मोस्ट रेगुलर टीचर। अदा तूं हूंदे न बिल्कुलु हिन में कोई मुंहिंजा शागिर्द सर, लिसन प्लीज सर, वो मुंहिंजा शागिर्द डॉक्टर्स, इंजीनियर्स एंड वकील्स एंड दे आर ऑन टॉप ग्रेजुएट पोस्ट। पर साईं असांजो जेको इहो प्रमोशन रद्द कयो वियो आहे, तव्हां इहो बि त ॾिसो न, मोस्ट सीनियर माण्हुनि खे नेग्लेक्ट कयो वियो आहे, इग्नोर कयो वियो आहे, जंहिंजे करे असां मेंटली ॾाढा डिस्टर्ब आहियूं। सैफुल्ला साहब तव्हांजो नंबर छा आहे? छाजो मोबाइल नंबर तुंहिंजो? 0336 आस्ते आस्ते 0336 36 13 897। कहिड़े स्कूल में पढ़ाईंदा तव्हां? शहीद ज़ेड भुट्टो गवर्नमेंट बॉयज हायर सेकेंडरी स्कूल वगन। वगन में? जी, डिस्ट्रिक्ट कंबर शहदाद कोट। ठीकु आहे, वगन में मां हितां लंघंदुसि रस्ते ते, वगन रस्ते ते ई आहे। जी सर, मूंखे रिवर्ट करे पोइ ते वरी PhD कयो वियो आहे। जॾहिं DPC थी, उन सिर्फ़ु मुंहिंजो कसूर इहो आहे जो मुंहिंजो इंडिविजुअल ऑर्डर हुयो सर, जंहिंजे करे।
ठीकु आहे उस्ताद, का ॻाल्हि कोन्हे, थींदी आहे ॻाल्हि अहिड़ी, पर करे था वठूं कोशिशि। मां तव्हां सां ॻाल्हाईंदुसि हिन फ़ोन नंबर ते, पोइ तव्हांजे सेक्रेटरी साहिब सां कराए वठंदासीं। जेकॾहिं तव्हांखे ज़रूरत पई त पोइ कराची अचिणो पियो त तव्हां कराची में बिल्कुलु सर, मां ईंदुमि ऐं सर मां उन खां पोइ 11वीं 12वीं जा क्लास बि सर रेगुलर ई वरिता आहिनि। जॾहिं हे नओं शहीद जॾहिं भुट्टो क़ाइमु थियो ऐं देयर वॉज नॉट एनी सब्जेक्ट स्पेशलिस्ट फॉर इंग्लिश, सो आई वॉज कॉल्ड बाय डायरेक्टर ऑफ एजुकेशन लाड़काना रीजन, सो आई सर्व्ड देयर फॉर 10 years। माशाल्लाह 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 माशाल्लाह। जी उन खां पोइ सर मां जेको आहे न मेंटली तरह ॾाढो अपसेट आहियां। मूंखे जेको 4 सालनि जी सैलरी ॾेई एज ए HST, नाउ आई एम रिवर्टेड एज ए PhD। So how I can teach my little students when I served 13 years for the higher secondary schools Vagan? ठीकु आहे साईं, इंशाअल्लाह ताला इहा पुछी करे पोइ जे ज़रूरत पई त तव्हांखे कराची घुराईंदासीं, न त उते ई तव्हांजो मसइलो हल थिए त उते हल कराईंदासीं। साईं अल्लाह ताला तव्हांखे वधाईंदो। अल्लाह ताला पर महिरबानी करे तव्हां मां हथु ॿधांव तव्हांखे, ॾिसो अलाह जे नाले ॿियनि खे बि चओ त पढ़ाइनि ऐं सिंध खे तबाह न कनि। Sir, I agree with you that mostly teachers they don't take their classes। हा त पोइ उहा ई ॻाल्हि आहे न, पोइ मच्छी हिकिड़ी गंदी वञा सॼो तलाउ गंदो थींदो आहे न साईं। बिल्कुलु सर, मां एग्री थो कयां तव्हां सां त इन ॻाल्हि में आहे, पर सर डेफिनेटली जॾहिं उन्हनि खे मेंटली टॉर्चर कयो वेंदो एकानमिस्ट। बाबा उहो त तव्हांखे थियो न, हिकिड़े खे न, बाक़ी ॿिया मास्टर छा था कनि? सर हाणे उनजे लाइ व्हाट कैन आई से अबाउट देम? न न पोइ ईअं न चओ न, तव्हां सां थियो आहे, तव्हांजे लाइ असां चयोसीं, तव्हांजे लाइ असांखे इज़त आहे, असां कोशिशि कयूं था तव्हांजो मसइलो हल थिए। अहिड़ी तरह तव्हां जेकॾहिं एप्रिशिएट कंदव, ऐं मां इहो बि तजवीज़ मिनिस्टर साहिब खे या सेक्रेटरी साहिब खे ॾींदुसि तव्हां जहिड़नि प्यारनि माण्हुनि जे तवसुस सां, त जेकॾहिं इन्हनि खे बेस्ट टीचर एवॉर्ड हर स्कूल में रखियो वञे डेफिनेटली इहो तमामु सुठो थींदो तालीम जे लाइ। असां हिकिड़ो अर्ज़ु ॿुधो, जॾहिं असां नंढड़ा पढ़ंदा हुआसीं त मास्तर उस्तादनि पघार हूंदो 300 रुपया, हाणे पघार आहिनि तव्हांजो 70 80 लख पघार आहे। ठीकु आहे न साईं, तव्हांजी घटि हूंदी मूंखे ख़बर न आहे, पर ॿिया खणनि था पिया टीचर। सो इन करे जेको आहे इंशाअल्लाह ताला कोशिशि कयूं था तव्हांजो मसइलो हल थी वञे। वरी महिरबानी अदा तव्हां कॉल कई, तव्हां सां असांखे शिकायत न आहे, कुझु टीचर सुठा बि पढ़ाइनि था पिया, पर मेजॉरिटी अहिड़ी आहे जेके पंहिंजी ड्यूटी अंजाम नथा ॾियनि। मेजॉरिटी अहिड़ी आहे, पर पंहिंजी ड्यूटी खां अलावा उहो पंहिंजो एवज़ी रखी था छॾनि। मिसाल 70 वञनि कोन था ऐं पैसा ॾेई था छॾनि। न एवज़ी हिकिड़ो रखी था छॾनि टीचर, मैट्रिक जेको छोकिरो रखी था छॾनि, उहो पढ़ाए पियो, पाण 70,000 पघार खणनि पिया, ॿिया धंधा कनि पिया ऐं उहो एवज़ी उहो पढ़ाए। ब्रेक जो टाइम थियो, ब्रेक वठूं था। अवेयर्स प्रोग्राम मुहासमो में वक़्तु थियो ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वापसि मोटूं था ऐं तव्हांजी कॉल्स वठूं था। टीवीएस प्रोग्राम मुहासबो में ब्रेक खां पोइ तव्हांखे भली कार था अचूं। स्क्रीन ते असांजो टेलीफोन नंबर अची रहियो आहे, प्रोग्राम में कॉल करे तव्हां पंहिंजो मसइलो या शिकायत ॿुधाए सघो था। को सरकारी महकमे ख़िलाफ़ हुजे, ऑफिसर ख़िलाफ़ हुजे, कोई बि मसइलो तव्हांजो काफ़ी टाइम खां पेंडिंग में हुजे ऐं उहो हल न थींदो हुजे त कॉल करे हाजी मुज़फ़र शुजा साहब असां वटि हर हफ़्ते हूंदा आहिनि, उन्हनि खे पंहिंजी शिकायत नोट डाउन कराए सघो था। शुजा साहब, लास्ट वीक जी कंप्लेंट्स में कुझु कंप्लेंट्स रहनि थियूं। कॉलर आहिनि, लियाकत अली आहिनि ॾहरकी मां, पहिरीं कॉल वठी था वठूं। जी अस्सलाम वालेकुम अदा। जी वालेकुम सलाम। जी का लियाकत अली जाचर ॻाल्हायां पियो, ज़कात डिपार्टमेंट में आमलीन आहियां मां, डिस्ट्रिक्ट घोटकी में। अच्छा ठीकु आहे। 6 महीननि खां वठी असांजी पघारूं बंदि आहिनि, विलेज चेयरमैन न आहिनि असां वटि। 3 महीननि खां अर्ज़ु कयूं था त महिरबानी करे DCO साहिब खे चार्ज ॾियाराइनि या असांजी पघार चालू कराइनि। पंहिंजो फ़ोन नंबर लिखाए छॾियो अदा। 0333 033 7240 7240 899 899। 3 महीननि खां पघारूं बंदि आहिनि? जून खां वठी पघारूं बंदि आहिनि। अच्छा, जून 2014 खां। जी ठीकु आहे, ठीकु आहे लियाकत भाई, चऊं था पिया इंशाअल्लाह ताला सुभाणे DC खे। तव्हांजो इहो डिस्ट्रिक्ट घोटकी आहे? डिस्ट्रिक्ट घोटकी रही। ठीकु आहे, उते आहे पंहिंजो DC सुठो माण्हू आहे, मां हुनखे सुबुह फ़ोन करे चवां थो, तव्हांजा मसइलो हल कंदो जेको बि थी सघे थो। तव्हांजो मसइलो, तव्हां ज़कात में आहियो? ज़कात डिपार्टमेंट में। छा आहे? आमलीन में क्लर्क आहियां। वेंदो आहे ऑफिस? जी साईं, साल से ड्यूटी आहे। वेंदो आहे ऑफिस? जी साईं वेंदा आहियूं, नूर अहमद डाक्टर साहब आहिनि उते DCO साहब। न मां ऑफिस जी ॻाल्हि कयां, वेंदो आहे? हा ते वेंदा हूंदो। पक? बिल्कुलु।
असां वटि हेॾे सिंध में इंटीरियर में त माण्हू वञनि ई कोन था। ठीकु आहे, तुंहिंजो मसइलो हल कयूं दादा। हाज़िर। बड़ी मेहरबानी अदा कॉल करण जी। जी शुरा साहब, लास्ट वीक जी कंप्लेंट से था नवाब शाह मां आसिफ मेमण कॉल कई हुई तो मार्केट कमेटी में इंस्पेक्टर आहिनि पर अञा ताईं खेनि पघार नाहे मिली। साईं आयो मूं वटि, मां चयोमांसि वञी DC साहिब सां मिले। कल्ह टोड़े नवाब शाह जो DC बि चेंज थियो, इन करे को मसइलो जो न थियो हूंदो जल्दी, पर जेकर न थियो अथसि त वरी मूंखे फ़ोन करे ॿुधाए त मां उन DC खे चवां थो त हिनजो पघार ॾे। मार्केट कमेटी कॾहिं कॾहिं डेफिसिट में वेंदी आहे, तॾहिं हुनखे पघारूं घटि थी वेंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं आमदनी हुनजी वधी वेंदी आहे, पघारूं सभिनी खे ॾेई छॾींदा आहिनि। चई छॾियो अथव इनशा ताला साईं खे पघार मिली हूंदी घणो करे। जे आसिफ साहिब खे पघार न मिली आहे त वरी असां सां कॉल करे फीडबैक राब्तो करे मूंसां त मां इनशा ताला पघार कराए ॾींदोमांसि। कॉलर आहिनि असां सां गॾु, कॉल वठी था वठूं। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम। अदा तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो नसीर मेमण आहे। नसीर मेमण? जी जी। किथां ॻाल्हायो पिया अदा? मां ॻाल्हायां थो खैरपुर खां। खैरपुर खां, जी अदा। जी मूंखे माना साईं सां डिस्कस करणो हुयो प्रॉब्लम। जी 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 अदा हुकुम कयो। सिलसिले में ॻाल्हाइणो हुयो जो पहिरियों पंहिंजो मोबाइल नंबर त ॿुधाए। लियाकत ख़ास के साहब असांजे नॉलेज में आहे अदा करप्शन जी बाज़ार गरम कई वेठो आहे हिते ऐं उनखे कोई चवण वारो न आहे। छा एतिरी हुकूमत बेबस आहे? न बिल्कुलु बेबस न आहे। पहिरीं पहिरीं फोन नंबर लिखाए छॾियो। फोन नंबर तव्हां मां PTCL पंहिंजो फोन नंबर ॾींदुमि, छो त मां पंहिंजो मोबाइल नंबर कोई बि नंबर जिते तव्हां अवेलेबल हुजो नंबर ॾेई छॾियो। जी मुंहिंजो आहे नंबर 0243 0243 681 681 310 310। हाणे ॿियो हिकिड़ो अर्ज़ु हुयो। हे पहिरियों वारो ॿीहर ॿुधाए त ख़ासि केरु आहे? लियाकत ख़ास केली। केरु आहे लियाकत ख़ास केली? हिते DO आहे, हिन चार्ज में अथसि, प्राइमरी जी अथसि ऐं उन खां अलावा हा हे थुलो इहो। जी 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 थुलो बिल्कुलु। हा 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 साईं इहो ॿी ॻाल्हि जेको आहे सो ॿी जेकॾहिं तव्हां चओ था कॉपी कल्चर जे हवाले सां मां उन बारे में बि ॻाल्हाइणु चाहींदुमि तव्हां सां। जी जी बोर्ड वारनि सां कोई ॻाल्हाए नथो सघे। बोर्ड बि जेको आहे सो अलाए केतिरो जेको आहे सो माफ़िया बणे वेठो आहे। मुफ़्त में जेको आहे सो माण्हुनि खे A ग्रेड A1 ग्रेड पैसनि सां ॾेई वेठो आहे। बोर्ड वारो उनजे बारे में तव्हां जेको आहे सो छा चवंदव? बोर्ड वारो जी सखर बोर्ड वारा पैसनि सां डिग्री सेल करे रहिया आहिनि। उन्हनि सां जेको आहे सो कोई ॻाल्हाइण वारो न आहे। जेकॾहिं हिकिड़ो मिंट दादा, जेका तो वटि सबूत आहे त मां सखर ईंदुसि ऐं तोसां ॻाल्हाए करे पोइ तोसां मिलंदुसि बि सही। जेकॾहिं आहे त पोइ ॿधासि। हुकूमत जी नॉलेज में हर ॻाल्हि आहे, हर ॻाल्हि आहे यार। ईअं भला के सबूत हुजे त हुनखे पकड़ियो न। कीअं ईअं केतिरा ई जेको आहे सो माण्हू उन्हनि जा चैनल जेको आहे सो ठहिया पिया आहिनि, पाण में उहे सेट लॻा पिया आहिनि। सबूत बिल्कुलु सबूत तव्हांखे प्रोवाइड कंदासीं जेकॾहिं तव्हां सां ताउन कंदव त। उहे माण्हू बि तव्हां सां मां हिकु दफ़ा नालो मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। जेकॾहिं तव्हां मूंसां डायरेक्ट राब्तो कंदव हिन नंबर ते त मां तव्हां सां इलाही कुझु ॻाल्हियूं ॿुधाइणु चाहियां थो। ठीकु आहे दा, मां तोसां ॻाल्हाईंदुसि ऐं जेकॾहिं बोर्ड वारो करे थो मस्ती त पोइ परवाह न कर तूं। इनशा असां पाण हुनखे ॿधाईंदोमांसि। मां चाहे कंट्रोलर हुजे केरु बि हुजे, मां ॿधाईंदोमांसि। हथु कड़ी मां पाण हणंदोमांसि हुनखे। वॾी महिरबानी अदा। साईं हिकु त डिॼे पियो, अलाए छो पियो डिॼे पियो। मोबाइल नंबर कोन ॾिनई पंहिंजो। चवंदो मां पंहिंजो मोबाइल नंबर न ॾींदो। मां असां मिनिस्टर सभिनी खे मोबाइल नंबर असांजो आहे त साईं अलाए छो लोकली प्रेशर हुजे। ज़ाहिर ॻाल्हि आहे जिते माण्हू वेहंदो आहे थी सघे त को मजबूरी हुजे माण्हू हूंदो आहे थोरो केयर कंदो आहे। बिल्कुलु सही। कॉलर आहिनि अनवर रिंद आहिनि शिकारपुर मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम। जी अदा कहिड़ो मसइलो या शिकायत आहे? भेण असां 2 साल ड्यूटी कई आहे पुलिस में। 10 लख भरे करे ग़रीब माण्हू हाणे असांखे बेगुनाह लाथो वियो आहे। ठीकु आहे जी हुनजे करे असां हाणे तव्हां कोई इहो अर्ज़ु कयोसीं इनकार जे करे। हिकु त असां वटि इहो जेको रवाजु ख़राबु पियो आहे न, त असां नाइंसाफ़ी थी आहे रिंद साहिब, पर उहो असां वटि इहो रवाजु ख़राबु पियो आहे। मां वटि सची ॿुधायां थो, तक़रीबन रोज़ानो 2-3 माण्हू ईंदा आहिनि त साईं मुंहिंजा पैसा फलाणे वटि आहिनि, मूंखे नौकिरी वाला ॾिनामांसि 10 लख, को चए थो 20 लख, को चए थो। मां चवंदा भेण हाणे मूंखे बि त ॾियो न कुझु। तव्हां महिरबानी कयो था 20 लख हुननि खे ॾियो था, लख रुपयो मूंखे बि ॾियो। त इहा मज़ाक सां चवंदो आहियां उन्हनि खे त इहे पैसा छो था ॾियनि सिंधी माण्हू?
हाणे ॾियनि था त पोइ ज़ाहिर आहे ऑर्डर अहिड़ो थिए न पोइ तव्हांजा पैसा हले कंहिंखे मिलिया आहिनि कंहिंखे न मिलिया आहिनि मां तव्हां पंहिंजो नंबर ॿुधायो त मां पोइ तव्हां सां ॻाल्हाए करे हुनखां पैसा कोशिशि कंदासीं तव्हांखे वापसि थियनि या तव्हांखे नौकरी मिले। जी जी हा लिखो तव्हां सर। हा ॿुधाए। 0303 हा 37 32 691 691। ठीकु आहे त महिरबानी तव्हांजी। पर हाणे महिरबानी करे सिंधी माण्हू सभु जेके आहिनि मां जेके मूंखे बि ॾिसनि था त ख़ुदा जे वास्ते पैसा न ॾियो छो जो पैसनि वारी नौकिरी जेका आहे जॾहिं बि जांच थींदी जॾहिं बि कंहिं पेन खईं कलम खयो ऐं ॾिठो तव्हांजा कागज़ न त पोइ तव्हांजा फेक नौकिरियूं हूंदियूं ऐं तव्हांजा पैसा बि वेंदा ऐं नौकिरी बि वेंदी हली। सो पैसा न ॾियो। पीपल्स पार्टी नौकिरियूं ॾिए थी पर हाणे एतिरियूं नौकिरियूं पीपल्स पार्टी वटि बि कोन्हनि जो घर में 4-4 5-5 नौकिरियूं ॾेई सघे। घर में हिकु नौकिरी ॾेई सघे थी या हिकु पाड़े में हिकिड़ी नौकिरी ॾेई सघे थी पीपल्स पार्टी। वधीक नौकिरियूं ॾाढी मुश्किल ॻाल्हि आहे तमामु छो जो असां वटि ॿियो धंधो ई कोन्हे सवाइ हर को चए थो सरकारी नौकिरी हुजे जेका असां वठी करे वेही रहूं घर ॿियो कुझु न हुजे। सो ख़ुदा जे वास्ते हाणे को ॿियो बि धंधो सोचो को कमकार सोचो को वेल्डिंग कयो का ॿियो को अहिड़ो मसइलो हुजे कारोबार कयो। इलाही कारोबार आहिनि हिन दुनिया में जेके थी सघनि था ऐं दुनिया सां कॉम्पिटिट कयो ऐं दुनिया खे बीट कयो। सिंधी माण्हू माशाल्लाह तमामु सुठा दिमाग़ वारा माण्हू आहिनि। अलाह कंदो त असां वरी ओड़े पुराणे सिलसिले में हली करे असां ख़ुशहाल थींदासीं। कॉलर आहिनि न्याज़ अबड़ो साहब आहिनि मोरो मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम। जी अदा पहिरियों नंबर लिखाए छॾियो त हुन खां पोइ अॻिते वधो छो त लाइन ड्रॉप थी वेंदी आहे। हा 0300 0300 36 24 803। हाणे ॿुधायो कहिड़ो मसइलो आहे? नालो छा आहे साईं जो? न्याज़ अबड़ो। जी अबड़ा साहब ॿुधायो हुकुम कयो। सर न्याज़ अबड़ो मोरो डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज। बसि मां जेकॾहिं घणो मसइलो कोन थी त अॻियो हफ़्तो मां नौशहर फिरोज में आहियां पाण उते मां सां मिलजांइ अची पर तूं पंहिंजो मसइलो ॿुधाए छॾ वरी बि। एमटीएस पास कई आहे जीएसटी उस्ताद आहियां तक़रीबन साल थियण वारो आहे असांजो पघारूं कोन थी थियनि। हा पघारूं हाणे तव्हांखे थी वेंदियूं पर जेकॾहिं कराची अचणु थिए त अचु त मां तो मैडम आलिया उन ॾे मोकिलियां या सेक्रेटरी साहिब खे पुछी करे तोखे ॿुधायां या थी सघे थो मां ठीकु आहे मूंखे पघार ॾींदासीं इनशाला ताला सभिनी खे। वॾी महिरबानी अदा। जी शोएब साहब लास्ट वीक जी कंप्लेंट्स अची था वञूं छो त अॼु असांजे प्रोग्राम में सभई तक़रीबन कॉल्स एजुकेशन डिपार्टमेंट मां ई हुयूं। लास्ट वीक जी कंप्लेंट हुई राहिब अली आज़ाद सुमरो कॉल कई हुई ॾहरकी मां। इन्हनि चयो त घोटकी ज़िले जे सनती इदारनि में सिंधियुनि खे नज़रअंदाज कयो पियो वञे। राहिब अली बिल्कुलु सही चयो आहे। हक़ीक़त इहा आहे त इहे जेके इंटरनेशनल इदारा अचनि था पिया असांजे इलाइक़े में त पोइ उहे अची पहिरियों त चवनि था पिया असांखे जॻह ॾियो असांखे तव्हांजे लाइ हीअ कंदासीं तव्हांजे लाइ खीर जी नंदी वाहींदासीं पर जॾहिं उहो इदारो ठही थो वञे पोइ त पोइ सिंधियुनि खे नथा जॻह ॾियनि। ऐं ईअं बि थियो आहे त हाणे जेका पटे वालो आहे उहो बि सिंधी कोन था रखनि चौकीदार आहे उहो बि सिंधी कोन था रखनि ऐं उहो बि ॿाहिरां जो माण्हू अचे थो पियो। इहे असां ज़ुल्म आहे जेको कल्ह बि जेका हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी आहे हुन में हक़ जेको आहे तस्लीम करण जी ॻाल्हि कई वई त असां बि चवंदासीं त सिंधियुनि जो हक़ तस्लीम कयो वञे। सिंधियुनि जो कहिड़ो ॾोह कयो आहे? सिंधी परगिणे त पाकिस्तान लाइ ठारां पेश कयो ऐं सिंधी जॾहिं पाकिस्तान ठहियो त 30 लख रुपया सिंध जे माण्हू सिंध जे हुकूमत ॾिना त भई पाकिस्तान खे हलायो। हाणे उन में जेकॾहिं अहिड़ो ज़ुल्म शुरू कंदा सिंधियुनि सां बलोचनि सां पख्तूननि सां पोइ त ख़तम थी वेंदी। हर सूबे खे पंहिंजो बराबरि हक़ मिलणु खपे। प्रोग्राम जो टाइम ख़तम थी रहियो आहे। वॾी महिरबानी नेक्स्ट वीक बसि अॼु मुंहिंजे ख़्याल में टाइम जी ख़बर ई न पई असांखे नेक्स्ट वीक इनशाला ॿीहर असां इन्हनि शयुनि ते डिस्कस कंदासीं। व्यूअर्स प्रोग्राम मुहासिबे जो वक़्तु हिते ख़तम थी रहियो आहे। जिन जो ज़िक्र असां न कयो आहे कंप्लेंट्स जो चाहे उहो फेसबुक ते हुजनि या लास्ट वीक जी हुजनि सभु असां वटि नोट डाउन आहिनि शुजरा साहब खे ॾेई रहिया आहियूं
इहा शिकायत बार बार अची रही आहे त जी शुजा साहब वटां कॉल नथी अचे, बार बार मैसेजिस आहिनि त शुजा साहब खे बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿिया बि कम हूंदा आहिनि, टाइम लॻंदो आहे, हिकिड़ी शयूं लाइनअप जेके थियल आहिनि हिकिड़ो हिनखे चओ त वधीक हिते टीवी ते कंदा त असांजी जेके टीवी जूं एतिरियूं कंप्लेन अचनि थियूं असांखे, इन्हनि में ई टाइम एतिरो इन्हनि में लॻी थो टाइम वञे। गुज़री थो वञे, छो जो ऑफिसरनि खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे जॾहिं उहो ऑफिसर मिले थो उनखे चऊं था वञे थो, वरी रिपोर्ट ॾिए थो त हफ़्तो गुज़री थो वञे। हफ़्तो गुज़री थो वञे, बिल्कुलु। नेक्स्ट वीक वरी तव्हां साम्हूं हाज़िर हूंदासीं, कॉल करे पंहिंजा मसइला ज़रूरु लिखाराए दो। तेसि ताईं पंहिंजी मेज़बान खे ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।